साहब रसो क्यों तई मानू छा चवंदा त सूतली साहब रसो कणी काटियो तो करे छा अरे न लखन करोड़ जा केस हाल क्यों न चाहवा न पानी न बीड़ी न सिगरेटा ये ॾिसां त इहो आलू ऐं मिठल केस ताईं था इन कानून जी रस कड़ीअ खां बचनि रस कड़ी ईसा घर में हथ कड़ी कोन ही ॿारनि चोराए 3 दॿे वारे खे ॾेई टाफियूं वठी छॾियूं पोइ मां हिन रसीअ जो नालो रखियो आहे रस कड़ी इहा हथ कड़ी जी वॾी भेण आहे रस कड़ी कड़ी हा साहब कड़ी में रस वॾो मज़ो कंदी पर बसरनि जी कड़ी ठाराई या मुर्गीअ जी ईसा हिन खे चुप करा बुठल न ॻाल्हा छो ईसा छा ते मूं सां रुठो हुई जो चई तो न ॻाल्हा साहब ईसो भला छा ते कावड़ियो जे कावड़ियो त असां ठाह करा न पाण में एड़ो तंग कयो अथव जो तव्हां ॿिन्ही जो ठाह न करायां पर तव्हां ॿिन्ही खे ठाह करे ख़तमु करे छॾियां छॾियो गिलहड़े खे हलो त आलू ऐं मिठल खे ॻोल्हियूं ओके सर हल केसरिया पुट तूं बॻिया थी ईसा रसो जीअं ई मां हुननि ते उछलायां तव्हां हुननि खे फिरी वञिजो चिड़ी वञो छो अरे चिड़ी न फिरी ठीक है ओके सर अरे यो बेटा अरे बाबा इते घणो में अरबासा जे लाइ ठीक कोन थई छो यो जो को ट्रेडो ना है यो सूबेदार सूतली इहो ये पेजा फिरल सिपाही का है अची कड़कंदी सच थो यार अथई निकोड़ियल पर नेट जे लकुड़ वांगुर अथई मजबूत खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार केर चुरण पण उथण वेण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिश न करे ऐं भेजण जी केर कोशिश न करे न वरी असांखे पोयां भेजण ते मजबूर करे तव्हां हींअर कड़े जे कानून में हो वॾा कड़े जे कानून में न कानून जे कड़े में आहिनि कानून जे हा तूं सम्झी वई हेर सम्झी विया हूंदा ॿार थोरी आहिनि हे ॾिसो छा था गिरफ़्तार कयो हिननि खे ओके सर अरे पकड़ियो चोरनि खां असां भॻा था वञूं वॾा चोर असां खां था भॻा वञनि अरे पोइ सम्झो था त पोइ पकड़ियो न हलो छॾे ॾियो अबे पिटल जदारा सोतो बे फातो त मुखे चालो फासा यही अछो मां किलो पासा अरे आउ तुझी जमानत त करा आया न वने ने भरदा था असां वॉलीबॉल जो मैच ॾिसण आया था राजा पुट लखरा अरे मूंखे न वठो हुननि खे पकड़ियो ओ वॾा असांखे वधी छॾियई चारे हलो सुतली साहब वो सवाब जो कारनामो कयो आहे इन जो सवाब तोखे ज़रूर मिलंदो ऐं हिननि खे सज़ा बि ज़रूर मिलंदी हिननि खे सज़ा पोइ मिले अॻु में मूंखे कुझु मिलणु खपे छा सज़ा न सज़ा न छाहे जो साहब शर्मा न तकियो ठोक तकियो छाहे जो लखनि करोड़नि जा केस था हलगियूं न चाहवा न पाणी न बीड़ी न सिगरेटा कीअं ईसा सर खाली लिखी था हुकुम कयो तुंहिंजा बि खीसा भरबा तुंहिंजे चांहि पाणीअ जो बंदोबस्तु कयां थो पहिरियों हिननि जे लाइ सज़ा मां सोचे वठां रिवर साहब मूं सज़ा सोचे छॾी आहे बयान कर मूंखे ॿ मुको बाजी बाबा लालू खे हिकिड़ो बुझो ॾेई ऐं भाड़ो जो सको ठलियो हुजे आलू खान तूं पंहिंजे लाइ कहिड़ी थो सज़ा तजवीज़ करी अरे बा साहब मूं पंहिंजी सज़ा सोचे छॾी आहे बा तव्हां हीअं कयो पहिरियां मूंखे परणायो पोइ वरी मुंहिंजो मंगणो करायो त जी आऊं सॼी उमिरि इहो सोचे मरी वञा इहो अरमान अंदर में खयो वञा त हिननि मूंखे परणायो मंगायो छो न आख़िरी इहो छोकिरी काॾे कयनि इहा पॉइंट मूं नोट करे छॾी आहे सूत्री साहब तव्हां तजवीज़ ॾियो रिवर साहब मुंहिंजे ख़्याल में हिननि ॿिन्ही जा गुर्दा कढी उहे खपाए ऐं शहीद थियल सूबेदार सूतली खे रक़म ॾिनी वञे तव्हांजी इहा पॉइंट बि मूं नोट करे छॾी आहे रिवर साहब पॉइंट भली नोट कयो पर असांखे बि कुझु नोट ॾियो त असां हलण जी कयूं तव्हांखे ख़र्च पखो ॾिबो पर फ़िलहाल तव्हांखे पखो था ॾियूं छो जो गर्मी लॻी पई आहे सूतली साहब कीअं रिवर साहब पखो भली ॾियो पर सोलर प्लेट बि हुजे त सही आहे मां उन पखे जी ॻाल्हि न कई आहे जेको हथ वारो पखो आहे उन जी मूं ॻाल्हि कई आहे फ़िलहाल तव्हां हली सघो था पोइ तव्हांखे पैसा मोकिले ॾींदासीं छा चई रिवर साहब छा जो तकियो पियो चवां पर निड़ी सुरी वई चवंदो न आहियां त लखनि करोड़नि जा केस था हलगियूं न चाहवा न पाणी न बीड़ी न सिगरेटा हयाव न शर्म आहे मौसम ॾाढो गरम आहे तॾहिं त तव्हां प्यार में पखो था ॾियो सूतली साहब हाणे तव्हां भली वञो पर हिननि ॿिन्ही खे हिते छॾियो हिननि जे लाइ सज़ा मां राति पाण सोची हलो भैया हलो ठीकु आहे हलो हल बड़ा
ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।